दादू मां बशीर पंवर की रिपोर्ट मूजिब दादू में सिंध यूनाइटेड पार्टी तालका सिटी दादू पारा अली उमरानी, काजी जाहिद, सजाद पंवर, जहांगीर, अशरफ सोलंकी, सजाद गोपांग, बाबर सुहाग और बियन की अगवानी में बहरिया टाउन खिलाफ प्रेस क्लब आडो एहतजाजी मुजाहिरो किया वियो। बहरिया टाउन इंतजामिया मलिक रियाज, आसिफ जरदारी और सिंध हुकूमत खिलाफ नारेबाजी कई वई। उन मौके ते अगवानन चयो त बहरिया टाउन पंहिंजा ज़ुल्म बंद न कया त बहरिया टाउन जो घेराव कंदासीं। मलीर जे कदीमी गोठन के डाहण की मज़म्मत करियूं था। कदीमी गोठ ड्राहे मकामी माण्हुनि मथां गोलियूं हलाए खेन हिरासा कयो पियो वञे, जेका हिकु वॾी ज़्यादती आहे। पुलिस जी निगरानी में मकामी माण्हुनि खे मारियो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त सुप्रीम कोर्ट इन मामले जो नोटिस वठी सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म बंद कराए।